मटियारी मोटरवे स्कैंडल की जांच में अहम अगभराई थी है। कानून वारे अॻूणे वज़ीर ज़ियाउल अंजार की मुबैना फ्रंटमैन आशिक़ कलेरी वटां 29 करोड़ रुपया हथ करण की दावा कई वई है। हैदराबाद के एहतसाब अदालत में M6 मोटरवे बाबत केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान कंडियारो वासी सहूलियतकार आशिक़ कलेरी के पेश कयो वियो। नेब अमलदारनि आशिक़ कलेरी वटां 29 करोड़ 97 लख 48 रुपया हथ करण की दावा कई है। नेब अमलदारनि मूजिब जवाबदार वटां हिन वक्त ताईं 2 गाड़ियुनि समेत 44 करोड़ खां वधीक रक़म हथ कई वई है। अदालत 5 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंजूर कंदे जवाबदार के नेब हवाले करे छॾियो। वाज़े रहे त 2.25 अरब रुपयनि वारी करप्शन स्कैंडल में अॻूणो DC मटियारी अदनान रशीद, अॻूणो AC मंसूर अब्बासी, अॻूणो मैनेजर ताबिश शाह पहिरियों ही गिरफ़्तार थियल आहिनि। होॾा कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल अंजार मटियारी मोटरवे स्कैंडल में गिरफ़्तार आशिक़ कलेरी खां ला ताल्लुक़ी ज़ाहिर कई है। उन खां अॻु सोशल मीडिया ते करप्शन स्कैंडल जे सहूलियतकार आशिक़ कलेरी ऐं कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल अंजार जूं तस्वीरूं वायरल थियूं हुयूं। चयो पियो वञे त आशिक़ कलेरी ज़ियाउल अंजार जो फ्रंटमैन है। ज़ियाउल अंजार वज़ाहत कई है त आशिक़ कलेरी नाले शख्स सां मुंहिंजो को बि वास्तो नाहे। सोशल मीडिया ते आशिक़ कलेरी खे मुंहिंजी फ्रंटमैन तौर पेश करण वारनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। पहिरें मामले की जांच करे पोइ इल्ज़ाम हया वञनि। आशिक़ कलेरी खे मूंसां ॻंढण ते कानूनी कार्रवाई जो हक़ रखां थो।